Assalamu alaikum. This is Altaf Ahmed and I welcome to all of you in Names Virtual Academy. Today we are going to start the new tense, which is past continuous or progressive tense. In Sindhi we call it Zaman, Mazi, Istamrari या जारी. अच्छा हाणे प्रेजेंट कंटिन्यूअस प्रोग्रेसिव टेंस असां पढ़ी चुका आहियूं. हाणे जेका सेंटेंस स्ट्रक्चर हुई प्रेजेंट इंडेफिनिट टेंस जी ऐं पास्ट इंडेफिनिट टेंस जी, उन्ही में डिफरेंस हुयो. फ्यूचर खां वेंदे हाणे जेके पाण अॻिते टेंस पढ़ंदासीं उन्हनि जी तक़रीबन सेंटेंस स्ट्रक्चर जेका आहे पॉजिटिव जी, नेगेटिव जी, इंटेरोगेटिव जी ऐं इंटेरोगेटिव नेगेटिव जी तक़रीबन उहा जेका आहे सेम हूंदी. ठीकु आहे. उन खां पोइ बि मां इहो लिखणु ज़रूरी थो सम्झां जीअं तव्हां किथे कंफ्यूज़ न थियो. ठीकु आहे. हाणे अॼु असां ज़मान माज़ी इस्तमरारी जारी शुरू कयूं था. हाणे इन जी सिंधी में निशानी छा आहे? सभ खां पहिरियों असांखे ज़ाहिर आहे जॾहिं बि जुमिलो मिलंदो असां सिंधी में हुनखे सुञाणण जी कोशिशि कंदासीं त विच टेंस दिस सेंटेंस बिलोंग्स टू. हाणे सिंधी में हिन ज़मान जी निशानी पास्ट कंटिन्यूअस या प्रोग्रेसिव जी छा आहे? रहियो हो. हाणे ऑलरेडी मां तव्हांखे प्रेजेंट कंटिन्यूअस या प्रोग्रेसिव में भी इहा ॻाल्हि ॿुधाई हुई त रहियो जी माना आहे प्रोग्रेसिव या कंटिन्यूअस. जॾहिं हिकिड़ी ॻाल्हि को कमु थी रहियो आहे इट मीन्स इट इज़ इन प्रोग्रेस और इट इज़ कंटिन्यूअस, इट इज़ कंटिन्यूड, इट इज़ कंटिन्यू. ठीकु आहे. जॾहिं का शइ रहियो जॾहिं असां इस्तेमालु कंदा आहियूं इट इज़ कंप्लीटली अंडरस्टूड कि उहा शइ छा आहे? प्रोग्रेसिव आहे, यानी प्रोग्रेस में आहे उहा शइ, अञा ताईं हले थी पई. या कंटिन्यूअस आहे या कंटिन्यू आहे या कंटिन्यूड आहे, जारी आहे उहा शइ. ठीकु आहे. हाणे रहियो माना प्रोग्रेसिव या कंटिन्यूअस. जेकॾहिं रहियो सां गॾु आहे लॻल हूंदो त प्रेज़ेंट थी वेंदो. रहियो सां गॾु हो, हुया, हुई, हुयूं, हुआसीं लॻी वेंदो, इहो पास्ट थी वेंदो. जॾहिं फ्यूचर हूंदो त छा थी वेंदो? रहियो, रहिया हूंदा, रहियो हूंदो, हूंदो लॻी वेंदो त फ्यूचर थी वेंदो. बिल्कुलु सिंपल आहे इहो फार्मूलो. तव्हां थोरो गौर सां हिनखे सम्झण जी सिर्फ़ु कोशिशि कयो. सिंधी में हिन जी निशानी छा थींदी? रहियो हो, रहिया हुया, रही हुई, रहियूं हुयूं, रहिया हुआसीं. हाणे हे तव्हां ॾिसो, रहियो कंटिन्यूअस जी निशानी हो तव्हांखे कंफर्म आहे. हो माने कंहिं पास्ट जी ॻाल्हि करूं था असां. आहे माना प्रेज़ेंट जी ॻाल्हि करूं था. हूंदो माना फ्यूचर जी ॻाल्हि करूं था. ठीकु आहे. हाणे हो माना पास्ट. रहियो हो, हुया, हुई, हुयूं, हुआसीं, इहे सभु पास्ट जूं निशानियूं आहिनि. ठीकु. उन खां पोइ अचो इंग्लिश. इन जी हेल्पिंग वर्ब छा आहे? इन जी इंग्लिश हेल्पिंग वर्ब आहे वाज़ ऐं वर, ॿ निशानियूं आहिनि. ठीकु आहे. हाणे वाज़ कंहिं कंहिं सां इस्तेमालु थींदी आहे? वाज़ इस्तेमालु थींदी आहे, वाज़ इस्तेमालु थींदी आहे आए सां, ही सां, शी सां, इट सां ऐं सिंगुलर नाउन सां. ठीकु आहे. ऐं वर कंहिं सां इस्तेमालु थींदी आहे वी सां, यू सां, दे सां या प्लूरल नाउन सां. आसान तव्हांखे हिन जो फार्मूलो ॿुधायां यादि करण जे लाइ. वाज़ इस्तेमालु जेका थींदी आहे उहा थींदी आहे जेको असां प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस या सिंपल टेंस जेको असां पढ़ियोसीं जंहिं सां गॾु डज़ इस्तेमालु थिए पियो, उन्हनि सां गॾु वाज़ इस्तेमालु थींदो. लेकिन आए सां डज़ इस्तेमालु कोन पियो थिए, पर हिते आए बि इंक्लूडेड अथव. ठीकु आहे. हाणे उन्हनि जी फ्यूचर सिंपल टेंस में मूंखां हिकिड़ी मिस्टेक थी वई. उहा इहा त मां तव्हांखे चयो शल सिर्फ़ु आए सां यूज़ थींदो आहे. हालांकि शल आए सां न, आए ऐं वी सां यूज़ थींदो आहे. ठीकु आहे. इंसानी दिमाग़ बि जस्ट लाइक कंप्यूटर हूंदो आहे. पोइ कंप्यूटर खां वधीक तेज़ आहे दरअसल, पर उन जो जेका मुमासिलत या कंपेरिज़न जेको करे सघिजे थो उहो इंसानियत जी ठहियलु शइ कंप्यूटर सां करे सघिजे थो. पोइ जीअं कंप्यूटर कॾहिं कॾहिं हैंग थी वेंदो आहे न ज़्यादा कमु करण जी वजह खां, ईअं इंसान जो दिमाग़ बि कॾहिं कॾहिं हैंग थी वेंदो आहे. एंड यू विल बी सरप्राइज़ टू हियर इट कि अल्बर्ट आइंस्टाइन जंहिंखे दुनिया जो जेको आहे ज़रे घटि नेक्स्ट टू मोस्ट जीनियस पर्सन ऑफ द वर्ल्ड चयो वेंदो आहे, उनखे अल्बर्ट आइंस्टाइन खे. हिकु दफ़े अल्बर्ट आइंस्टाइन को कंहिं शख़्स पुछियो त तुंहिंजो जेको आहे पर्सनल नंबर छा आहे? PTCL. उन वक़्तु PTCL टाइप जा मोबाइल इहे हूंदा, फ़ोन हूंदा, वॾे क़िस्म जा तव्हां ॾिठा हूंदा पुराणे ज़माने जा. उन खां उन शख़्स पुछो तुंहिंजो नंबर छा आहे? उन चयो डिक्शनरी इहा खणी वठि, डायरेक्टरी खणी वठि, फ़ोन डायरेक्टरी, उन में चयो मुंहिंजो नंबर ॾिसी वठि. उन शख़्स उन खां पुछो अल्बर्ट आइंस्टाइन को, तूं दुनिया जो जीनियस माण्हू मञियो वेंदो आहीं. फिज़िक्स में उनखे थ्योरी ऑफ रिलेटिविटी में उनखे मिलियो प्राइज़, नोबेल प्राइज़ मिलियो. उनखे पुछियो त तूं नोबेल प्राइज़ याफ़्ता शख़्स आं ऐं तोखे पंहिंजो नंबर बि यादि न आहे जेको तुंहिंजो पर्सनल नंबर आहे घर जो. उन चयो त मां फज़ूल शयूं यादि न रखंदो. ठीकु आहे.
त इंसान जो दिमाग़ बि कंप्यूटर वारी कार आहे, इन में सिर्फ़ु कम जूं शयूं रखंदा कयो, ठीकु आहे। फज़ूल शयूं जेके आहिनि न उहे शयूं न रखंदा कयो। इन जे करे मां तव्हांखे चयो त इन जी डेफिनेशन यादि करण जी काई ज़रूरत न आहे। जेका कम जी शइ आहे सिर्फ़ु टू दी पॉइंट उहे शयूं सिर्फ़ु यादि रखो। पोइ ईअं जस्ट लाइक कंप्यूटर, इंसान जो दिमाग़ बि कॾहिं कॾहिं हैंग थी वेंदो आहे। मां उन ॾींहुं आहे सां सिर्फ़ु शल खे आहे सां यूज़ कयो, पर शल आहे ऐं वी ॿिन्ही सां यूज़ थींदो आहे। त कॾहिं कॾहिं असां टीचर्स बि ह्यूमन बींग्स आहियूं, ज़ाहिर आहे असांखां बि किथे किथे जेको आहे मिस्टेक थी वेंदी आहे जॾहिं असां ओवर बर्डन थी वेंदा आहियूं या असांजो दिमाग़ ओवर हीटेड थी वेंदो आहे। अच्छा, हाणे वाज़ सां गॾु हे इस्तेमालु थींदा, वर सां गॾु छा इस्तेमालु थींदो, वी, यू, दे या प्लूरल नाउन। जॾहिं सब्जेक्ट में हे हुजनि त वर इस्तेमालु थींदो, जॾहिं सब्जेक्ट में हे हुजनि त उन्हनि सां हेल्पिंग वर्ब कहिड़ो इस्तेमालु थींदो, वाज़ इस्तेमालु थींदो। उन खां पोइ छा आहे फॉर्मेशन या स्ट्रक्चर। हाणे फॉर्मेशन या स्ट्रक्चर, अच्छा हाणे हिते हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइण बि ज़रूरी थो सम्झां तव्हांखे, उहा इहा आहे त कुझु स्टूडेंट्स अञा परेशान आहिनि, मूंखे मैसेज कंदा आहिनि, सर उहो जेके लंबा जुमिला ईंदा आहिनि, डिघा जुमिला ईंदा आहिनि, उन्हनि जी स्ट्रक्चर कीअं थींदी, या जेको हाणे IBA पंहिंजे इन में ॾिनो आहे उन्हनि जी स्ट्रक्चर कीअं थींदी। की मां तव्हांखे पुटु हिकिड़ी ॻाल्हि सम्झाईंदो हलां त ॻाल्हि ईअं आहे, जेका हे तव्हां स्ट्रक्चर पढ़ो था, हे सिर्फ़ु स्ट्रक्चर पॉजिटिव, नेगेटिव, इंटेरोगेटिव नेगेटिव जी आहे रिलेटेड टू टेंस, ठीकु आहे। हे पाण इन्हनि जी स्ट्रक्चर पढ़ूं था। उहा जेका सेंटेंस स्ट्रक्चर आहे, ठीकु आहे, हे उन जो सिर्फ़ु हिकिड़ो हिसो आहे। सेंटेंस स्ट्रक्चर अलहदा टॉपिक आहे जेको पाण अलहदा अॻिते हली पढ़ंदासीं, ठीकु आहे। हाणे कुझु टॉपिक आहिनि जेके साइड बाय साइड जेको आहे माइननि सां हलाईंदो थो हलां, जीअं सिनोनिम आहिनि, एंटोनिम आहिनि, मिस स्पेल्ड वर्ड्स आहिनि, इन तरीक़े सां जेके इहे शयूं आहिनि मां साइड में इहे तव्हांखे या यूज़ ऑफ प्रीपोजिशन्स आहिनि उहे मां ऐड कंदो थो हलां। उहे शयूं छो त आख़िर ताईं हलंदियूं रहंदियूं थोरियूं घणियूं, ठीकु आहे, तव्हांखे ॾींदो रहंदुसि, तव्हां उहे उन्हनि शयुनि जो कॉन्सेप्ट सां वास्तो ई न आहे, सिर्फ़ु उहे तव्हां रटींदव, तव्हां यादि कंदव। पर जेको सेंटेंस स्ट्रक्चर आहे या एरर डिटेक्शन आहे या रीडिंग कॉम्प्रिहेंशन आहे, इन्हनि शयुनि जो ताल्लुक़ु कॉन्सेप्ट सां आहे। ऐं कॉन्सेप्चुअल शयूं जेके हाणे पाण पढ़ूं था, बाक़ी शयूं इन खां बाद में पढ़ंदासीं। रीडिंग कॉम्प्रिहेंशन थी वई, तव्हांजी एरर डिटेक्शन थी वई, उन खां पोइ तव्हांजो इहो सेंटेंस स्ट्रक्चर थी वई, उहे अलहदा टॉपिक आहिनि, उहे पाण अॻिते हली पढ़ंदासीं। यू मस्ट नॉट बी वरी इन द लीस्ट एज वेल। तव्हां घटि में घटि जेको आहे एतिरो करो जो तव्हां सिर्फ़ु ट्रस्ट रखो, तव्हां चुप करे उहो कमु कयो जेको असां तव्हांखे करायूं था। बाक़ी कमु असांजो आहे, तव्हांखे उहे सॼा टॉपिक्स जेके तव्हांजे इन में सिलेबस में आहिनि उन खां इनशाला वधि कमु कराईंदासीं, उन खां घटि कमु न थींदो तव्हांजो। हे स्ट्रक्चर सिर्फ़ु टेंस सां वास्तो रखे थी बसि। अच्छा, पॉजिटिव में जेकॾहिं इन पास्ट कंटिन्यूअस या प्रोग्रेसिव टेंस जो जुमिलो हूंदो त पॉजिटिव में सभ खां पहिरियों असां छा रखंदासीं, सब्जेक्ट। सब्जेक्ट खां पोइ असां छा रखंदासीं, हेल्पिंग वर्ब जेको उन सब्जेक्ट जे मुताबिक़ हूंदो। हेल्पिंग वर्ब खां पोइ असां छा रखंदासीं, एक्शन वर्ब। हाणे उन ॾींहुं बि मां तव्हांखे ॿुधायो त कंटिन्यूअस या प्रोग्रेसिव टेंस कोई बि हुजे, यानी प्रेजेंट कंटिन्यूअस, पास्ट कंटिन्यूअस, फ्यूचर कंटिन्यूअस, इवन परफेक्ट कंटिन्यूअस टेंसेस जॾहिं तव्हां पढ़ंदो, प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस, फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस तव्हां जॾहिं पढ़ंदव, ठीकु आहे न, उन्हनि में थोरो डिफरेंस हूंदो। बाक़ी कंटिन्यूअस टेंस, सिंपल कंटिन्यूअस टेंस जॾहिं बि तव्हां पढ़ंदव उन में फॉर्म ऑफ वर्ब कहिड़ी इस्तेमालु थींदी आहे, उहा इंग फॉर्म इस्तेमालु थींदी आहे। ऐं हुन में बि बल्कि हो उन्हनि जे पैसिव में चेंज थी वेंदी आहे। बाक़ी जेके परफेक्ट कंटिन्यूअस टेंसिस तव्हांखे मां ॿुधायां थो उन्हनि में बि इंग फॉर्म इस्तेमालु थींदी आहे। सिंपली कंटिन्यूअस जॾहिं हूंदो त यू मस्ट हैव टू बी कंप्लीटली श्योर अबाउट इट दैट इट विल टेक विथ इट्स सब्जेक्ट्स इंग फॉर्म ऑफ एक्शन वर्ब। इन सां एक्शन वर्ब जी कहिड़ी फॉर्म लॻंदी, इंग फॉर्म लॻंदी, ठीकु आहे। उन खां पोइ नेगेटिव जो जेकॾहिं सेंटेंस हुजे, पास्ट कंटिन्यूअस जो सेंटेंस हुजे, उन में सभ खां पहिरियों रखंदो सब्जेक्ट इंग्लिश में। उन खां पोइ हेल्पिंग वर्ब खां पोइ नॉट खां पोइ एक्शन वर्ब जी इंग फॉर्म, उन खां पोइ ऑब्जेक्ट, आख़िर में फुल स्टॉप। इंटेरोगेटिव जो जेकॾहिं सेंटेंस हूंदो सभ खां पहिरियों हेल्पिंग वर्ब खां पोइ सब्जेक्ट खां पोइ एक्शन वर्ब खां पोइ ऑब्जेक्ट, आख़िर में क्वेश्चन मार्क। जेकॾहिं इंटेरोगेटिव ऐं नेगेटिव जो जुमिलो हूंदो पास्ट कंटिन्यूअस टेंस जो, तव्हां सभ खां पहिरियों छा रखंदो, हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट खां पोइ नॉट। हाणे इहो यादि रखे छॾो, जॾहिं बि हेल्पिंग वर्ब कंहिं सेंटेंस जो शुरू में अची वञे उहो जुमिलो इंटेरोगेटिव थी वेंदो आहे, ठीकु आहे। हाणे हेल्पिंग वर्ब शुरू में अची वियो त इंटेरोगेटिव जुमिलो थी वियो। हाणे जेकॾहिं नॉट विच में अची वियो त तव्हांखे कंफर्म आहे नॉट अची वियो त इट मीन्स के जेको आहे नेगेटिव बि थी वियो जुमिलो। हे इंटेरोगेटिव हिते थी वियो, हिते नेगेटिव थी वियो। अच्छा, हाणे जेका मॉडर्न अमेरिकन इंग्लिश जेका मां तव्हांखे ॿुधायां थो कॉस्मोपॉलिटन कल्चर जे मुनासिबत सां असां वटि अचे थी पई जेका हाणे इंग्लिश अमेरिकन इंग्लिश खे ज़रे घटि हाणे असां फॉलो करणु शुरू कयो आहे। उन में छा आहे, हाणे हिते हेल्पिंग वर्ब हिते आहे, नॉट हिते आहे, पर अमेरिकन इंग्लिश में छा कंदा आहिनि, इहो नॉट बि शुरू में हेल्पिंग वर्ब सां गॾु खणी वेंदा आहिनि। यानी तव्हां ॿई तरीक़ा इस्तेमालु करे सघो था। हाणे तव्हांखे इन जो सिंपल मिसाल ॾियां, तव्हां प्रेज़ेंट सिंपल टेंस सिखी चुका आहियो, उन में जीअं पाण सिखियो डोंट यू नो इट,
सॉरी, डू यू नॉट नो इट, ठीकु आहे न। हाणे इंटेरोगेटिव नेगेटिव जो सेंटेंस आहे। डू शुरू में अची वियो, इंटेरोगेटिव थी वियो, यू सब्जेक्ट, नॉट नेगेटिव, नो एक्शन वर्ब, इट ऑब्जेक्ट। डू यू नॉट नो इट, ठीकु आहे। हाणे इहो आहे ब्रिटिश। हाणे जेकॾहिं अमेरिकन इंग्लिश में इन खे कन्वर्ट कयूं त इहो कीअं थींदो, डोंट थी वेंदो, उहो जेको अंदरि नॉट रखियोसीं न उहो ॿाहिरि अची वेंदो हेल्पिंग वर्ब सां, इहो थींदो डोंट यू नो इट, ठीकु आहे। त हाणे अमेरिकन इंग्लिश खे जेकॾहिं तव्हां फॉलो कंदो त हे नॉट तव्हां ॿाहिरि हेल्पिंग वर्ब सां बि इस्तेमालु करे सघंदो, लेकिन हेल्पिंग वर्ब खां पोइ, बाद में, अॻु में न। मतलब हिते इस्तेमाल करो, इट मीन्स यू आर फॉलोइंग द ब्रिटिश एक्सेंट ऑफ इंग्लिश, and if you are connecting this not with the helping verb in the start of the sentence, as in using the sentence of interrogative or interrogative negative, you are also correct at that time as well, but you are following American accent of English. जेकॾहिं नॉट हिते इस्तेमालु कंदो तव्हां ब्रिटिश खे फॉलो करो था, हिते इस्तेमालु कंदो तव्हां अमेरिकन खे फॉलो करो था, बोथ आर करेक्ट, ॿई तरीक़ा करेक्ट आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ एक्शन वर्ब इस्तेमालु थींदो इंग फॉर्म, उन खां पोइ ऑब्जेक्ट, उन खां पोइ क्वेश्चन मार्क, ठीकु आहे। हाणे अचो सेंटेंस खे असां करे ॾिसूं। हाणे हे तव्हां वटि जुमिलो आहे, हू कंप्यूटर हलाए रहियो हो, हू कंप्यूटर हलाए रहियो हो। हाणे सभ खां पहिरियों तव्हां टेंस सुञाणींदव, ओ हे तव्हां ॾिसी सघो था, रहियो हो, ओ हे रहियो हो, ठीकु आहे। हाणे हिन निशानी में तव्हां सुञाणे वेंदव त हे जुमिलो कहिड़े टेंस जो आहे, हे जुमिलो पास्ट कंटिन्यूअस या प्रोग्रेसिव टेंस जो आहे, ठीकु। हाणे हू आहे सभ खां पॉजिटिव सेंटेंस आहे, इहा बि तव्हां ख़बर आहे। हेल्पिंग वर्ब जी तव्हां ख़बर आहे, वाज़ ऐं वर, आवाज़ कंहिंसां लॻंदो, वर कंहिंसां लॻंदो। पॉजिटिव आहे, सभ खां पहिरियों छा रखंदासीं, हू। पॉजिटिव आहे, सभ खां पहिरियों सब्जेक्ट यानी हू, ही। हेल्पिंग वर्ब ही सां कहिड़ो लॻंदो, ओ ही, हे वाज़, ही वाज़। उन खां पोइ एक्शन वर्ब जी इंग फॉर्म कंप्यूटर हलाइण जी थींदी आहे ऑपरेट, ठीकु आहे, ऑपरेट, पर हिन में इंग फॉर्म लॻंदी, छा थींदो, वाज़ ऑपरेटिंग, हे इंग एड थी वियो। आख़िर में जेको आहे ऑब्जेक्ट कंप्यूटर, इते रखियोसीं कंप्यूटर फुल स्टॉप, हे जुमिलो कन्वर्ट थी वियो तव्हांजो। हाणे इन साॻे जुमिले खे जेकॾहिं असां नेगेटिव में कन्वर्ट कंदासीं, सभ खां पहिरियों सब्जेक्ट ही, हेल्पिंग वर्ब लॻंदो ही सां वाज़, उन खां पोइ नॉट, उन खां पोइ एक्शन वर्ब जी इंग फॉर्म ऑपरेटिंग, उन खां पोइ ऑब्जेक्ट कंप्यूटर फुल स्टॉप। इंटेरोगेटिव ते जेकॾहिं असां अचूं, सभ खां पहिरियों हेल्पिंग वर्ब ही सां साॻियो इस्तेमालु थींदो वाज़, लेकिन हिते वाज़ ॾिसो डब्ल्यू स्मॉल आहे, हिते ॿाहिरि अची वियो, सेंटेंस जो पहिरियों लेटर थी वियो, डब्ल्यू कैपिटल थी वेंदो, ठीकु आहे, वाज़। ऐं हिते ही अंदरि अची वियो, ही एच स्मॉल थी वेंदो, हिते वाज़ ही। उन खां पोइ एक्शन वर्ब ऑपरेटिंग, ऑब्जेक्ट कंप्यूटर क्वेश्चन मार्क। इंटेरोगेटिव एंड नेगेटिव सभ खां पहिरियों हेल्पिंग वर्ब वाज़, उन खां पोइ सब्जेक्ट ही, उन खां पोइ नॉट, उन खां पोइ एक्शन वर्ब ऑपरेटिंग, उन खां पोइ कंप्यूटर। हाणे जेकॾहिं हिते तव्हां अमेरिकन एक्सेंट खे फॉलो करणु चाहियो, पोइ तव्हां हिते कीअं कंदोसि, हे थी वेंदो वाज़ नॉट ही, या इन खे कंट्रेक्शन में शॉर्ट फॉर्म में छा चइबो आहे, वाज़ेंट ही, वाज़ेंट ही ऑपरेटिंग कंप्यूटर। जेकॾहिं नॉट खे तव्हां ॿाहिरि कढे ईंदव त पोइ थींदो वाज़ नॉट ही ऑपरेटिंग कंप्यूटर, ऐं कंट्रेक्शन में उनखे चइबो आहे वाज़ेंट ही, ठीकु आहे। कंट्रेक्शन माना शॉर्ट फॉर्म। अच्छा, उन खां पोइ अचो, असां वटि ॿियो जुमिलो आहे, असां क्रिकेट खेॾी रहिया हुआसीं। हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था हुआसीं, हाणे रहिया तव्हां सम्झी वियो कंटिन्यूअस जो जुमिलो आहे। हुआसीं, हुआ माना पास्ट आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कन्फर्म आहे तव्हांखे। रहिया हुआसीं, ओ हे लिखियो पिया, रहिया हुआसीं। हाणे तव्हांखे कन्फर्म थी वियो, पास्ट कंटिन्यूअस जो सेंटेंस आहे। हाणे इन खे तव्हां कन्वर्ट कंदव इंग्लिश में, कीअं थींदो, सभ खां पहिरियों पॉजिटिव जो सेंटेंस आहे, सभ खां पहिरियों असां, सब्जेक्ट वी। हाणे वी सां कहिड़ो लॻंदो, जेको आहे हेल्पिंग वर्ब, हे वी आहे तव्हांजो, हे हेल्पिंग वर्ब वर लॻंदो, वी वर। उन खां पोइ खेॾण जी छा आहे इंग्लिश, प्ले, इंग फॉर्म प्लेइंग। आख़िर में ऑब्जेक्ट क्रिकेट, वी वर प्लेइंग क्रिकेट फुल स्टॉप। उन खां पोइ आहे नेगेटिव, सब्जेक्ट वी, हेल्पिंग वर्ब वर, नॉट, एक्शन वर्ब प्लेइंग, ऑब्जेक्ट क्रिकेट फुल स्टॉप। उन खां पोइ हाणे इंटेरोगेटिव में जॾहिं इनखे कन्वर्ट कंदासीं त हे वर ॿाहिरि हलियो वेंदो, डब्ल्यू कैपिटल थी वेंदो, हे वी अंदरि हलियो वेंदो, डब्ल्यू स्मॉल थी वेंदो, वर वी। उन खां पोइ एक्शन वर्ब प्लेइंग, उन खां पोइ ऑब्जेक्ट क्रिकेट क्वेश्चन वर्ब। इंटेरोगेटिव एंड नेगेटिव सभ खां पहिरियों हेल्पिंग वर्ब वर, सब्जेक्ट वी, नॉट, एक्शन वर्ब प्लेइंग, उन खां पोइ क्रिकेट। जेकॾहिं इन खे अमेरिकन में करणु चाहियो, या अमेरिकन जो मतिलबु हाणे मॉडर्न ट्रेंड असां वटि अमेरिकन एक्सेंट हले थो इंग्लिश जो, जेकॾहिं इन में करणु चाहियो थींदो वरिंट वी, वरिंट या वर नॉट वी प्लेइंग क्रिकेट। वरिंट कंट्रेक्शन में थींदो, वर नॉट सिंपली जेकॾहिं तव्हां करणु चाहियो उन में थींदो, हे तव्हांजो हुयो अॼु जो पास्ट कंटिन्यूअस टेंस। ऐं लाइक वाइज ऑल अदर tenses I have also included words commonly misspelled in this lecture for you। हाणे हे शइ तव्हांजे लाइ मां एड कई आहे इन में।
हाँ हिन में अॼु असां पढ़ंदासीं कहिड़ा वर्ड्स आहिनि जेके आम तौर ते मिस स्पेल्ड यानी ग़लति स्पेलिंग सां लिखिया वञनि था या उहे कंफ्यूज़ करे सघनि था कंहिं बि माण्हू खे स्पेलिंग्स जे हवाले सां। इहे वर्ड्स तव्हांखे काफ़ी हद ताईं ॾेई सघनि था। ऐं यादि रखो इहे असां तव्हांजे लाइ तमामु इहो महिनत सां ई कढे ईंदा आहियूं। इहे आम तौर ते जेकॾहिं तव्हां किताबूं ॾिसंदव न उन्हनि में तव्हांखे जेको आहे ईअं वॾा तमामु घणा वर्ड्स मिलंदा, आम ख़ासि सॼा वर्ड उन्हनि में लिखियलु हूंदा। ज़ाहिर आहे टेस्ट में एतिरा वर्ड न ईंदा आहिनि। टेस्ट में सिर्फ़ु मोस्ट इंपॉर्टेंट इहा जेके लाइकली टू बी कंफ्यूज़ड हूंदा आहिनि ख़ासि तौर ते उहे ईंदा आहिनि। इन जे लाइ असां सिर्फ़ु तव्हांजे लाइ उहे खणी ईंदा आहियूं जेके अचण जा तमामु हाई चांसिस हूंदा आहिनि जंहिंजा। अच्छा, सब खां पहिरियों वर्ड आहे बेनिफिटेड। हाणे बेनिफिट जी माना आहे फ़ाइदो ॾियणु। बेनिफिटेड सेकंड फॉर्म हुनजो यानी फ़ाइदो ॾिनो। हाणे इन जी स्पेल थो BENEFITTED। हाणे हिते जेको आहे वीक एरियाज़ इन वर्ड जा स्पेलिंग जा कहिड़ा आहिनि, हाणे उहे तव्हांखे BENI ॾेई सघनि था, बेनी। हाणे तव्हां बि एक्सेप्टेबल हूंदो शायदि तव्हांजे लाइ बि, त मुमकिन आहे आय अची सघे न हूंदो। अच्छा, हिते तव्हांखे सिंगल टी ॾेई सघनि था उहे डबल टी जी जॻह ते, पर हिते डबल टी ईंदो। इहे वर्ड तव्हांखे रटे छॾिणा आहिनि। तव्हांखे मां वरी रिपीट कयां थो, सिनोनिम, फिक्स्ड प्रीपोजिशंस ऐं उन खां अलावा एंटोनिम ऐं मिस स्पेल्ड वर्ड्स। इन्हनि चारनि शयुनि जो कोई कॉन्सेप्ट न आहे। इहे शयूं तव्हांखे रटणियूं पवंदियूं, ठीकु आहे न। इहे जीअं असां तव्हांखे ॾियूं था ईअं रटे छॾो, ठीकु आहे। हाणे ऐं जेको तव्हांखे लिखायूं था इहो नोट बि कंदा वञो। मां तव्हांखे कल्ह शेयर बि कई हिकिड़ी उहो स्टूडेंट बहितरीनु कॉपी ठाही, उन मूंसां शेयर कई, मूंखे सुठो लॻो। तव्हां जस्ट तव्हांखे इनकरेज करण जे लाइ ऐं तव्हांखे इंस्पायर करण जे लाइ उहा मां शेयर कई। ऐं उन खां पोइ जेको मूं ॾे रेस्पॉन्स आयो स्टूडेंट्स जो उहो तमामु सुठो आयो। काफ़ी स्टूडेंट्स मूंखे ॿुधायो सर असां बि ठाहियूं था पिया, ऐं कुझु स्टूडेंट्स चयो सर असां ठाहींदा कोन हुआसीं, हाणे इहो ॾिसी करे असांखे बि शौक़ु चढ़ियो आहे, बिल्कुलु असां बि हाणे ठाहींदासीं। सिर्फ़ु इहा शइ असां तव्हां में इनपुट करणु चाहियूं था। ॾिसो बाबा, तव्हां पैसो उहे ख़र्चु कयो था, टाइम उहे असांखे ॾियो था, तव्हां ठाहींदो तव्हांजो फ़ाइदो थींदो अॻिते जे लाइ। असांजो ज़ाती फ़ाइदो कोई न आहे, ठीकु आहे। तव्हांजो फ़ाइदो थींदो ऐं असां चाहियूं था त असां वधि खां वधि तव्हांखे फ़ाइदो ॾेई सघूं। अच्छा, उन खां पोइ नेक्स्ट वर्ड ते मूव कयूं था, फ़ारेनहाइट। हाणे फ़ारेनहाइट तव्हां साइंस में पढ़ियो हूंदो, इहो हिकिड़ो टेम्परेचर मेयरिंग डिवाइस आहे। हिकु हूंदो आहे फ़ारेनहाइट, ॿियो हूंदो आहे केल्विन, सेल्सियस बि हूंदो आहे, टे हूंदा आहिनि। हाणे फ़ारेनहाइट जी स्पेल छा आहे? हाणे फ़ारेनहाइट एच साइलेंट हूंदो आहे, ठीकु आहे। FAHRENHEIT ईंदो आहे, ठीकु आहे। हे तमामु घणो कंफ्यूज़ करे सघे थो, इहो यादि करे छॾो। उन खां पोइ स्किलफुल। हाणे स्किलफुल में तव्हांखे वीक एरिया कहिड़ो आहे? हिते डबल एल तव्हांखे ॾेई सघनि था या आख़िर में डबल एल तव्हांखे ॾेई सघनि था, ॿई ग़लति आहिनि, इहो सही अथव। उन खां पोइ जो चार टेंटेटिव। टेंटेटिव जी स्पेल में बि तव्हांखे भुलाए सघनि था उहे, हिते ए ॾेई सघनि था तव्हांखे, हिते ई ॾेई सघनि था, डबल टी तव्हांखे ॾेई सघनि था, हिते नाहे भुलणो, इहा स्पेल यादि करे छॾो। उन खां पोइ आहे नेसेसरी। हाणे हे वर्ड बि लाइकली टू बी कंफ्यूज़ड आहे। हाणे डबल सी तव्हांखे हिते ॾेई सघनि था, डबल ई तव्हांखे ॾेई सघनि था, कुझु बि करे सघनि था, सिंगल एस ॾेई सघनि था, हे वर्ड यादि करे छॾो। उन खां पोइ आहे करप्ट। करप्ट जी स्पेल बि कंफ्यूज़ करे सघे थी तव्हांखे, CORRUPT करप्ट जी स्पेल आहे। उन खां पोइ सैटेलाइट। सैटेलाइट तव्हां ॾिठो हूंदो, उपग्रह जंहिंखे असां सॾींदा आहियूं। ॿिनि क़िस्मनि जा सैटेलाइट हूंदा आहिनि, हिकु नेचुरल हूंदा आहिनि, ॿिया आर्टिफिशियल हूंदा आहिनि। साइंस में तव्हां इन्हनि खे पढ़ियो हूंदो। सैटेलाइट जी स्पेल हे थो SATELLITE। उन खां पोइ अचो मिलियनेयर। मिलियनेयर माना उहो शख़्स जेको लखपति हुजे, ठीकु आहे, या करोड़पति हुजे। 1 मिलियन इक्वल टू तव्हां ख़बर आहे 10 लाख जो हूंदो आहे मिलियनेयर। हाणे मिलियन ते स्पेल तव्हांखे हूंदी, अॻिते तव्हांखे भुलाए सघनि था, AIRE अथव अॻिते, मिलियनेयर यादि करे छॾो। उन खां पोइ आहे ड्राट। हाणे ड्राट असां सिनोनिम में मुंहिंजे ख़्याल में पढ़ी चुका आहियूं। ड्राट माना ख़ुश्क साली। ड्राट जी स्पेल बि भुलाए सघनि था तव्हांखे, ड्राट जी स्पेल बि सही नमूने सां यादि करियो, DROUGHT। उन खां पोइ आहे लीजेंडरी। हाणे लीजेंडरी जी स्पेल बि भुलाए सघे थी तव्हांखे, LEGENDARY। ERY तव्हांखे ॾेई सघनि था, ARY अथव इहा। उन खां पोइ अचीवमेंट। अचीवमेंट में इहा स्पेल त मां शायदि पाण बि कंहिं टेस्ट में फेस करे चुको आहियां। अचीवमेंट में छा कंदा आहिनि, उहो हे वी खां बाद वारो ई गुम करे छॾींदा, या हे छा कंदा, आए अॻु में आहे, ई बाद में आहे, ई अॻु में ॾेई छॾींदा, आए बाद में ॾेई छॾींदा तव्हांखे। हिते तव्हां भुली सघो था। इन जी यादि करे छॾो, इन जी स्पेल आहे SACHIEVENT। अचीवमेंट माना हासिलात या का शइ जेका असां हासिलु कंदा आहियूं। उन खां पोइ आहे टुमारो। ऐं टुमारो में अक्सर कीअं भुलाईंदा आहिनि, TOMMO सिंगल ROW ॾेई छॾींदा तव्हांखे, या हेॾे MM ROW तव्हांखे ॾेई छॾींदा, तव्हां भुली सघो था। हिते छा आहे, TOMORROW अथव टुमारो जी स्पेलिंग। उन खां पोइ मैथमेटिक्स। इहो सब्जेक्ट तव्हां अक्सर पढ़ंदा बि आहियो, पर पोइ बि इन खां पोइ बि भुलण जा चांस किथे आहिनि। उहो हिते ई जी जॻह ते तव्हांखे ए ॾेई सघनि था, या ई खे ओमिट करे छॾींदा, कटे छॾींदा,
जेको आहे न रिमूव करे छॾींदा, डायरेक्ट मैथमेटिक्स लिखियलु हूंदो, ई कटियल हूंदो, पोइ हिते नाहे भरणो तव्हांखे। स्पेल आहे MATHEMATICS मैथमेटिक्स। उन खां पोइ आहे कैलेडोस्कोप। कैलेडोस्कोप इहो बि तव्हां साइंस में पढ़ियो हूंदो, इहो हिकिड़ो डिवाइस हूंदो आहे, ठीकु आहे। इहो परे वारनि शयुनि खे ॾिसण जे लाइ अक्सर तौर ते जेके इहे यूज़ कंदा आहिनि मेरीन जेके जहाज़ वारा आहिनि, नेवी वारा, इहे यूज़ कंदा आहिनि कैलेडोस्कोप ॿाहिरि ॾिसण लाइ पाणी को। कैलेडोस्कोप जी स्पेल छा आहे KALEIDOSCOPE, कैलेडोस्कोप। उन खां पोइ आहे रेफ्रिजरेटर, हे भुलाए सघनि था, डबल F तव्हांखे ॾेई सघनि था, R खां पोइ E तव्हांखे ॾेई सघनि था, G खां पोइ E कटे डायरेक्ट हे तव्हांखे ॾेई सघनि था। हिन जा वीक पॉइंट्स काफ़ी आहिनि, तव्हां हिते यादि करे छॾो। REFRIGERATOR, इहो थींदो आहे रेफ्रिजरेटर। उन खां पोइ अचो अरेंजमेंट, ARANGEMENT, हाणे ई हे आख़िर वारो तव्हांखे कटे ॾेई सघनि था, हिते यादि करे छॾियो, इहो ई आहे। उन खां पोइ आहे पिटीएबल। हाणे पिटीएबल जी माना हूंदी आहे क़ाबिल रहम, जेको शख़्स या जेका हालत क़ाबिल रहम हुजे उनखे पिटीएबल चइबो आहे, PITIABLE। हाणे हिते तव्हांखे डबल टी ॾेई सघनि था, इहो तव्हांखे ख़्यालु करिणो आहे त डबल टी न आहे। उन खां पोइ फुलफिल, हाणे फुलफिल में वॾी गेम थींदी आहे, हे डबल एल तव्हांखे ॾेई सघनि था, हिते सिंगल एल ॾेई सघनि था तव्हांखे, या हिते डबल एल ॾेई करे हिते बि डबल एल ॾेई सघनि था तव्हांखे, या हिते सिंगल एल हिते बि सिंगल एल ॾेई सघनि था तव्हांखे। त हिते तव्हांखे भुलणो न आहे, हे आहे FULFILL, फुलफिल जी स्पेल अथव। उन खां पोइ आहे टैरिफ। हाणे टैरिफ जी माना तव्हांखे ख़बर हूंदी, इम्पोर्ट एक्सपोर्ट ते जेको गवर्नमेंट जो टैक्स लॻंदो आहे उनखे टैरिफ चयो वेंदो आहे, TARIFF। हाणे हिते डबल R तव्हांखे ॾेई सघनि था उहे भुलाइण जे लाइ, ठीकु आहे, या सिंगल F ॾेई सघनि था तव्हांखे भुलाइण जे लाइ, इहो तव्हांखे यादि रखिणो आहे। उन खां पोइ पार्लियामेंट्री, PARLIA मेंट्री METARY। हाणे हिते तव्हांखे ERY ॾेई सघनि था, या कुझु बि तव्हांखे डबल टी ॾेई सघनि था, हिते डबल R ॾेई सघनि था, या आख़िर में Y जी जॻह ते E ॾेई सघनि था, तव्हांखे भुलणो न आहे, इहे शयूं तव्हांखे यादि करे छॾियूं आहिनि। उमेदु आहे तव्हांखे अॼु जो लेक्चर सम्झ अची वेंदो। वॾी महिरबानी।